इतलात ऐं ट्रांसपोर्ट खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इल्लाह मेमण पारां हैदराबाद वासियुनि सां कयल हिकु ॿियो वाइदो वफ़ा थी वियो आहे। पीपल बस सर्विस खां पोइ हैदराबाद में औरतुनि लाइ मख़सूस कयल पिंक बस सर्विस शुरू थी वई आहे, जंहिंजो इफ़्तिताह पीपल्स पार्टी जी MNA शगुफ्ता जुमानी, MPA तंज़ीला कंबराणी, हिना दस्तगीर ऐं सेक्रेटरी ट्रांसपोर्ट अब्दुल अलीम शेख कयो। पिंक बस अचण खां पोइ असांजी उहे भेणूं जेके घर खां न निकिरी सघंदियूं आहिनि पंहिंजी रोज़गार जी तलाश करण लाइ या तइलीम जे लाइ, हुननि जो हिकिड़ो वॾो मसइलो हल थी वियो। ऑलरेडी ऑयल जे प्राइस हाई कया विया आहिनि त तमामु मुश्किल थी वियो आहे केॾा सफ़र करणु। त हाणे असां लाइ हिकिड़ो सिंध गवर्नमेंट ऐं पीपल्स पार्टी हिकिड़ो सुठो क़दम कढियो आहे त हिकिड़े हैदराबाद में पिंक सर्विस आहे त इंशाल्लाह इंजॉय कंदासीं। साराह था कयूं असांजी सिंध हुकूमत जी त उन्हनि औरतुनि जे तमामु वॾे मसइले जो हल करे छॾियो आहे। ख़ासि तौर ते असीं इहो मुतालबो कंदासीं त हाणे तालीमी इदारनि ताईं बि इन्हनि बसुनि खे हलायो वञे ऐं बस जा रूट वधाया वञनि। जेका पिंक बस आहे उहा तमामु बहितरीन ऐं सिक्योर आहे लेडीज़ लाइ, ऐं इहे बसियूं ॿियनि शहरनि में बि हुजणु खपनि। हम लोगों को अदर मतलब बसेस वगैरह के अंदर भी जाना पड़ता था, उसके अंदर हमारे को नामहरम मतलब जेंट्स वगैरह भी मिलते थे, तो हमें उसमें अच्छा नहीं लगता था और उसके अंदर किराए वगैरह भी बहुत ज़्यादा होते थे। तो इसके अंदर सिर्फ 50 रुपीज़ किराया है और मतलब जहाँ जा सकते हैं, मतलब कॉलेजेस वगैरह से, स्कूल से, यूनिवर्सिटीज़ से बच्चे वगैरह या लेडीज़ वगैरह जो भी हैं, हम लोगों को मतलब ये काफ़ी सहूलत दी गई है। पीपल्स बस की कामयाबी खां पोइ सिंध गवर्नमेंट जो ही हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट आहे जेको मख़सूस ख़वातीन जे लाइ मुख़्तस कयो वियो आहे। शुरूआत इन जी जेका पिंक बस जी आहे उहा कराची खां थी आहे। ख़वातीन खे जेके सफ़र में मुश्किलात अचनि थियूं, जेके प्रॉब्लम्स अचनि था, उन्हनि खे वेहण जे लाइ सीट नथी मिले, उहे वीचारियूं कलाकनि जा कलाक जेके आहिनि से ॿाहिरि बि बसुनि जो इंतज़ारु कंदियूं आहिनि। असांजूं नियाणियूं जेके स्कूलनि या कॉलेजनि में वञनि थियूं, उन्हनि खे अलॻि सां सुज़ुकियूं लॻाइणियूं पवंदियूं आहिनि। उन्हनि सभिनी जी आसानी खे मद्देनज़र रखंदे हीअ बस आंदी वई आहे ताकी उहे ख़वातीन जेके पंहिंजो घर जो रोज़मर्रा जो ग्रॉसरी करणु वञनि थियूं, उन्हनि खे बि आसानी थिए। असांजूं उहे नियाणियूं जेके स्कूलनि में वञनि थियूं, ॿार कॉलेजनि में वञनि था, यूनिवर्सिटी में वञनि थियूं, उन्हनि खे बि आसानी थिए। सेक्रेटरी जो चवणु आहे त हैदराबाद में ॿिनि बसुनि जी शुरूआति थी वई आहे, जिन त पिंक बस सर्विस ज़रिए औरतुनि खे सफ़री सहूलियतूं मुहैया कई वेंदियूं। पहिरियों जेका आहे मिक्स बस हलाई आहे, जेका ॻाढ़े कलर जी तव्हांखे नज़र अचे थी। हाणे जेके पाण हलायूं पिया इहे आहे पिंक ओनली फॉर लेडीज़। असां शुरू कई आहे ॿिनि बसुनि सां। जीअं जीअं बसुनि जो तादाद असांजो वधंदो वेंदो, तीअं तीअं असां रूट बि वधाईंदासीं ऐं तव्हांजो बसियूं वधाईंदासीं। पिंक बस सर्विस जी शुरूआती तौरु हैदर चौक खां हटड़ी बाईपास ताईं हलाई वेंदियूं। पिंक बस जो किरायो हैदराबाद में 50 रुपया मुक़ररु कयो वियो आहे। कैमरामैन नवीद काइम खानी सां गॾु इमामली भलाई, KTN न्यूज़, हैदराबाद।